मूंखे तव्हां ते फ़ख़्रु आहे अम्मी। तव्हां जहिड़ा वालिदेन नसीब वारनि खे मिलंदा आहिनि। चांडोकी, तुंहिंजी न ख़ुदि मुख़्तियारी ऐं आज़ादी जी क़ीमत तुंहिंजे बाबा केतिरी चुकाई आहे, इहा तोखे ख़बर आहे? मां सम्झी सघां थी अम्मी। हिन मुद्दे खारे जंहिं पुठिते पियल समाज में रहंदे हिकु छोकिरी खे यूनिवर्सिटी ताईं तालीम ॾियारणु आसान न आहे। जॾहिं न पहिरियों भेरो तुंहिंजे बाबा तोखे स्कूल में विहारियो हो त तुंहिंजो ॾाॾा साईं असांखे घर मां कढण लाइ तयारु थी वियो हो। पोइ कीअं बाबा मूंखे पढ़ाए सघियो? तुंहिंजे बाबा न रुगो घर वारनि सां बग़ावत कई, पर समाज सां बि विहण लाइ तयारु थी वियो। तुंहिंजो बाबा जवानी में ॾाढो ॾींगो ऐं ज़िद्दी हो। जॾहिं न हुन बंदूक खई त सभई माठ थी विया। अम्मी, मूंखे दिली तौर हथियारनि खां नफ़रत रही आहे, पर जेको हींअर खान बहादुर असांजे घर ते हमिलो करायो न, उन खां पोइ मूंखे अंदाज़ो थियो त इंसान लाइ हथियार केतिरी अहमियत रखनि था। चांडोकी धीअ, ही दुनिया हिकु जंग आहे ऐं हिते खूनी जानवर था रहनि। उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ लठ बाठो ज़रूरी आहे। अम्मी, मां ज़रअली लाइ इलाही फ़िक्रमंद रहण लॻी आहियां। उन सरदारनि सां दुश्मनी करे पंहिंजी जान ख़तरे में विझी छॾी आहे। फिक्र न कर धीअ, ज़िंदगी, मौत, इज़त, ज़िल्लत, रिस्क सभु परवरदिगार जे हथ में आहे। केर कंहिंखां ज़िंदगी नथो खसे सघे। अम्मी, मूंखे ख़ुदा जी ज़ात ते वेसाह आहे, पर इंसान खे फ़िक्र त थींदो आहे न। ज़रअली खे इहो सम्झाइणु घुरिजे त खान बहादुर जहिड़ा माण्हू ॾाढा ख़तरनाक हूंदा आहिनि, जेके पुॼी त न सघंदा आहिनि पर लिकी वार ज़रूरु कंदा आहिनि। लॻे थो त मुंहिंजी शहज़ादी कंहिं गहरी सोच में आहे। जी बाबा साईं, मां सोचे रही हुयसि त असांजो मुआशिरो केतिरो पोइते पयल आहे। असां बाक़ी दुनिया खां कई सदियूं पुठिते आहियूं। इन जो सभ खां वॾो सबबु जहालत आहे। एग्ज़ैक्टली। असां वटि जेसीं ताईं तइलीमी इनकलाब नथो अचे त ॿियो इनकलाब नामुमकिन आहे। दी बाबा साईं, काश ॻोठ जा सभु वालिदेन तव्हां वांगुरु थी वञनि। तव्हां हज़ार मुखालफ़तनि जे बावजूदि मूंखे पढ़ायो, हर रुकावट रोड़े मूंखे तालीम ॾियारी ऐं इहो साबित कयो त जेकॾहिं माण्हू रिवायतनि सां टकर खाए थो अचे त कुझु बि करे सघे थो। अरे बाबा, असल बादशाह त तुंहिंजो बाबा साईं हुयो न। जेकॾहिं मुंहिंजो बाबा साईं बादशाह हो त पोइ असल शहज़ादो मां थियसि न। अदा शहरोज़ ऐं चाचा साईं नकली आहिनि। इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि में रख बाबा। बादशाही ॾाढी ज़ालिम शइ हूंदी आहे। अलाए केतिरी ख़ल्क़ इन बादशाही जे चकर में मारिजी चुकी आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।